हाँ स्विमिंग पूल ॾिसो असांखे जाम वॾो खपे, माना गोल मैदान जेतिरो त हुजण ई खपे। उन में सोने जूं मछियूं हुजण खपनि। हाँ ऐं उहो पाणीअ में हलण वारी एक्टिवा कहिड़ी ईंदी आहे? अड़े जेकी हवा में बि उॾामंदी आहे, धूम चाले। हाँ उहे 4 मोकिलियोसि। त उहो रस्तनि ते बि हलंदी न, हो शायदि नौकर भाॼियूं वठी ईंदा न। अरे पैसनि जी टेंशन न खणो यार तव्हां, अॼु न 4 टैंकर नोटनि सां फुल कया आहिनि। अरे किरयाने जो दुकान ना आहे सेठ, वरदान असांजो। हलो कोरोना जी दवा ना आई आहे भाई है ना? बुखार जी बंदूक हा पई अथव, सेल पाण विझणा पवंदव यार, भिखारी वांगुरु सेल गुड़ न कजो। हा हलो छा लॉकडाउन में उधारी न ॾींदा आहियूं भाई असां? पोइ न चओ व्हाट्सअप कयो चरियो पुट। हलो अरे अॼु तव्हांजो भॻवान, तव्हांजी कुदरत, तव्हांजी क़िस्मत तव्हां सां गॾु अथव जो असां फोन खयो आहे। 5 बजे खां पोइ असां फोन ई बंदि करे छॾींदा आहियूं, वरी 10-15 लिस्टूं ॿियूं अची वेंदियूं आहिनि। हा ठीकु आहे हलो। निशा माणे जी निशा, मां रेनूअ जी धीअ किरण थी ॻाल्हायां। किरण छा हाल आहे किरण? ओ रस्ते जा शाहरुख खान, लिमिट में। जेको माण्हू लिमिट में रहंदो आहे न, हो लिमिट में रहिजी वेंदो आहे। घणो ॻाल्हायो अथई न त जूता खाईंदे। तव्हांजे लाइ जूता बि खाई छॾींदासीं। तव्हांजे लाइ त असां सीने ते गोली खाई सघंदा आहियूं, सीने ते। ग्राहक जी काई वैल्यू अथई या नथई तुंहिंजी नज़र में? अरे ग्राहक त भगवान जो रूप हूंदो आहे, तव्हां त स्वयं देवी आहियो, देवी। मुंहिंजी मम्मी कल तव्हांखे चिट्ठी मोकिली हुई। ऐं मूंखे त कंहिंजी मम्मीअ कोई प्रेम पत्र न आयो आहे। प्रेम पत्र न बेवकूफ़, सामाननि जी चिट्ठी। सभु सामान पाण वांगुरु किना पहुचाया अथव हिकदमि। शुक्र मनियो हिन टाइम ते पहुचायूं था, न त हिन टाइम ते माण्हू हिक ॿिए खाली बीमारियूं था पहुचाइनि। 4 किलो आलू ऐं 1/2 किलो मेथी चई हुई, तव्हां 1/2 किलो आलू ऐं 4 किलो मेथी मोकिली आहे। मेथी सुठी हूंदी आहे, मेथी किथे ख़राब हूंदी आहे? मुंहिंजी मम्मी हफ़्ते में 6 ॾींहं मेथी ठाहींदी आहे। पोइ इहा बि न पंहिंजी मम्मी खे डेस ठाराइण लाइ। रामदेव बाबा जी दवा लिखी हुई, उहा किथे आहे? रामदेव बाबा जी दवा किथे आहे? रामदेव बाबा पाण अची ॾींदो। छा चई? 1000 पीसनि जो ऑर्डर लिखायो आहे, हिक न पहुती अथव। अखियुनि जे अॻियां माण्हुनि खे मणंदो ॾिसी नथो सघां, दिलि में गम जाम, लेकिन कुझु करे नथो सघां। दुकान बंदि कयो न, पैसनि जी त काई पई कोन अथव। पैसनि जो छा आहे यार, पैसनि जी असांजे बरसाति थी पए, बैंकूं फुल थी वियूं, तिजोरीअ में जॻह न आहे, खोलियूं था नोट था किरनि। सैनिटाइजर लिखाया हुआ नंढा, एॾो कैन मोकिलियो अथव। ॾिसो हेॾो प्यार करण वारो मिलंदो छोकिरो। छा चई? सैनिटाइजर खपनि अॼुकल्ह हलनि वई हितां। पनीर आलू जा पराठा कोई नथो ठाहेव, सैनिटाइजर जा पराठा सूप ठाहियो ॾिसूं। छा कयूं तुंहिंजो? शादी कयो न मूंसां। छी। अरे अॼुकल्ह इंजीनियर नथा हलनि, सीए कंहिंजा अकाउंट ठाहींदो, माण्हुनि वटि पैसा ई कोन्हनि। डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज़ आउट। एंट्री थींदसि बि न खाली क्रेडिट में थींदसि, वॉट गोज़ आउट बिकॉज़ कम्स इन त कुछ आहे ही न। लेकिन किरयानो कोरोना के साथ भी कोरोना के बाद भी। N95 मास्क लिखाया हुआ, ही कहिड़ा मास्क मोकिलिया अथई? इन्हनि ते नालो बि कोन लिखियल आहे। भाई नाले सां छा करणो आहे, ज़िंदगी इंपॉर्टेंट आहे ना आहे? हे मास्क अहिड़ा अथव, कोई पासे में अची फूको बि ॾींदो न, तव्हांखे कुझु फ़र्क़ु न पवंदो, बीमारी तव्हांखे टच बि न करे सघंदी आहे। अरे वाह, तव्हां त पंहिंजा मास्क मोकिलिया आहिनि, तव्हां त मल्टी टैलेंटेड आहियो। अरे थैंक यू। बाक़ी सैनिटाइजर पंहिंजो न ठाहींदा आहियो, उन ते त कंपनी जो स्टिकर लॻियल आहे। हेॾे सची ॿुधायांव, सैनिटाइजर बि पंहिंजा ई आहिनि, कंपनी जा स्टिकर छा आहिनि, 1000 में 10,000 ठही वेंदा आहिनि। ओ हो तोखे ख़बर आहे मुंहिंजी मम्मी जो नालो छा आहे? न। रेनू जेसवानी। अरे वाह वाह वाह, सीनियर इंस्पेक्टर रेनू जेसवानी। हे असांजी बिल्डिंग सील थी वई आहे ऐं तूं फ़ाइदो थो खणी। ऑनलाइन फोटो ॾेखारी कुझु तो, मोकिली कुझु तो, मथां फ्लर्टिंग बि थो करी। ॿुधायां थी न मम्मी खे। अरे भेण ॾकी वई, भेण ॾकी वई, भेण ॾकी वई। भाजेल वेंदो, भाजेल वेंदो। ये न करना यार प्लीज। हेलो हेलो। अरे पगड़ियुनि जा सामान न रखंदा आहियूं यार।